जगह में कई संत, कई महात्मा, कई देव, कई अवतार जे द्वार ते वेंदा आहिनि त सभ खां पहिरीं असां उनजे चरणनि ताईं पहुचण जी कोशिश कयूं। मुंहिंजे चरणनि खे छूहणु चाहींदा आहियूं, मुंहिंजे चरणनि ते शीश रखणु चाहींदा आहियूं। टे चीज़ूं असां जूं अहम ॾिसंदा आहियूं। हिकु, असां चरणनि मां आनंद वठंदा। ॿिए नंबर ते असांखे हथनि मां सुकून मिलंदो आहे। ऐं टे नंबर ते असांजे चेहरे जी अखियुनि मां। ऐं इंसान जूं टई चीज़ूं अहम हूंदियूं आहिनि। सभ खां पहिरीं चेहरो ऐं असां चरण ॾिसूं। सभ खां जेकॾहिं का बहितरीन ऐं चङी चीज़ आहे उहो इंसान जो चेहरो आहे। ऐं सभ खां अगर का निकृष्ट चीज आहे उहे पेर। चेहरो इंसान हमेशा चमक सां पंहिंजो मुंहुं ऊंचो करे घुमंदो ऐं पेर किथे बि वञी सघनि था। कॾहिं कीचड़ में, कॾहिं किथे, कॾहिं कीअं हलंदा, कॾहिं कीअं हलंदा। पर सभ खां वधीक असां आनंद चरणनि में वठंदा। पर जेकॾहिं असां ॿिए पासे ॾिसूं, सभ खां पहिरीं चेहरो सभ खां बहितर आहे, पेर सभ खां निकृष्ट। ऐं असांजी सभ खां वधीक अहमियत चरणनि खे हूंदी आहे। इन करे पीड़ा बि चरण आहिनि। ऐं पंहिंजे जीवन जो उद्धार में असां उन चरण अमृत मां वठंदा। चरण अमृत मिलियो सभु कुझु चरण धोई करे पीतासीं। जेकॾहिं ॿिए तरफ़ ॾिसूं, असांजो चेहरो हुजे, असां चेहरे खे धोइयूं, साफ़ कयूं, साबुण सां बिल्कुलु साफ़ कयूं ऐं बिल्कुलु साफ़ करे असां पंहिंजे चेहरे खे धोइयूं, साफ़ कयूं। छा असां धोतल चेहरे जो पाणी पाण पींदासीं? पंहिंजे चेहरे जो, साफ़ चेहरे जो धोतल पाणी खे असां पीअण खां इनकार कंदासीं। धोतल पाणी केरु पींदो? ऐं के संत, के महात्मा जो ॾिसंदासीं, उहो जेका बि ईंदो, जीअं बि ईंदो, असांजे चरण धोई, चरण वठी चरण अमृत करे वठंदा, पंहिंजे मस्तक ते लॻाईंदासीं, पींदासीं। असां पंहिंजे सभ खां ऊंची जॻह जो बि धोतल पाणी पीअण लाइ तयार न आहियूं। ऐं उनजा जहिड़ा पेर हुजनि, असां उन वठण लाइ तयार आहियूं। त इहो छो? हक़ीक़त में उनजो कारण जेको सा उनजो चरण अमृत वठंदा आहियूं या चरण छुहंदा आहियूं, उनजो मक़सद कोई झुकाव न है। हकीकत में चरण जो मक़सद आहे त चरण अमृत या चरण छोड़ी करे वठण, यानी उन मालिक खे अरदास हूंदी आहे, उनखे इल्तिजा हूंदी आहे, प्रार्थना हूंदी आहे त मालिक रहमत कर, त चरण जेको मां छुआं ते हलां थो, यानी मां तुंहिंजे चरणनि ते, इन रस्ते ते, इन राह ते हली करे, इन पथ ते
मां भी उन मंजिल ते पहुचाए जिते तव्हां पहुता हो, जिते उन मालिक हम। हकीकत में चरण छुअण जो मकसद आहे या चरण टू फॉलो। चरण छुअण जो मकसद इहो न आहे असां सिर्फ़ु पेरनि खे चिॿूं। चरण छुअण जो मकसद आहे उनखे फॉलो करण ते, हलाइण ते, अमल करण। जेकॾहिं असां जीवन में अमल कंदासीं त पहुचंदासीं, जेकॾहिं अमल न कंदासीं त पोइ छा कंदासीं। असां हिते वेठा हितां थी करे असांखे कंहिं साइड वारे शहर में वञिणो हुजे, असांखे पतो आहे इहो रस्तो, इहो रोड, इहो वेंदो, इहो उन शहर ताईं वेंदो। पर जेकॾहिं इहा त हक़ीक़त आहे, उहो रस्तो शहर ते ज़रूरु वेंदो। पर असां ॿाहिरि निकिरी करे उन रोड या रस्ते खे चिमड़ी पऊं त मूंखे उते पहुचाए पंहिंजी मंज़िल ते पहुचा थींदो। उनखे असां चिमड़ी पऊं मूंखे कीअं करे पहुचाए त पोइ छा थींदो। जेकॾहिं सियारो हूंदो त थर थर कंबी करे पूरा थींदासीं, ऊन्हारो हूंदो गर्मी में सड़ी सड़ी पूरा थींदासीं, अञा टेम्पर धर्म पूरो करे रखंदो, छा थींदो। तंहिंजे करे जॾहिं असां संतनि, महात्माउनि, देवनि, अवतारनि जी शरण में वेंदा त सभ खां पहिरीं असांखे इहा सम्झ हुअणु खपे त उहे असांजी राह ॾे, रस्तो ॾे। इहा उन्हनि जा लख एहसान, महिरबानी। जंहिं शहर जो रस्तो न हुजे त पोइ भेटकाओ सवाइ कुझु बि न मिलंदो आहे। पर जिते रस्तो साफ़ हूंदो असां इज़िली पहुची वेंदासीं, असां गॾु हली करे पहुची वेंदासीं। पोइ जेकॾहिं असां जेका उन्हनि राह ॾिनी, रस्तो ॾिनी, उन तरफ़ वधंदासीं, जेके जेके कदम खणंदा वेंदासीं, पंहिंजी मंज़िल जे क़रीब ईंदा वेंदासीं। पर जेकॾहिं असां उते हलंदासीं न, पर सभु कुझु उनखे सम्झी करे वेही रहंदासीं त असां रहिजी वेंदासीं रस्ते खे। इन करे जॾहिं बि असां कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं देव, कंहिं अवतार जी तरफ़ वञूं त सभ खां पहिरीं असांखे यादि हुजणु खपे त मूंखे उन रस्ते जो राही थियणो, उन तरफ़ वधिणो आहे, पंहिंजे पाण खे हलाइणो आहे। ऐं चरण छुअण जो मक़सदु या चरण अमृत जो मक़सदु आहे उन तरफ़ हलाइणु। ऐं सभ खां वधीक असांखे आनंद में ईंदो आहे उहो बि पेरनि में ऐं हथनि में। वरी स्पेशली पूरे पेरनि हथनि में बि न, पेरनि जे नमन में, हथनि जे नमन में जॻह ते असां इहे नॉर्मल में वेठा हुजूं, कोई टेंशन हुजे, कोई परेशानी हुजे, तॾहिं पंहिंजे सुकून जे लाइ सॼा हथ पहिरियों ई कंदासीं, पोइ इहा वेठा नमन खे ई कंदासीं। जेके बि आहे असांखे सभु कुझु मिलंदो। कंहिं संत खे वेंदासीं, चरण में घड़ी खनि दॿाईंदासीं, फेरंदासीं, पोइ छा नमन खे ॿुधासीं, आनंद बाजी ॿिए जॻह ते ईंदो, इन जॻह ते ज्यादा सां दॿाइण जी कोशिशि कंदो। कॾहिं बि ॾिसंदासीं त पेर नमन खां तकलीफ़ परे सुठनि, पोइ जेतिरो वेझा वेझा वेंदासीं ओतिरो आनंद वेंदा वेंदासीं। असां प्यार ॿ दोस्त वेठा आहियूं, तॾहिं हिक ॿिए जा हथ पकड़ींदासीं त ज़ोरदार घड़ी खां पोइ हिन जॻह ते ज़ोर वेठा मिलंदा वेंदासीं। प्यार जी बि निशानी हूंदी आहे, ॿी जॻह कोन्हे हूंदी। असांजा पेर ऐं हथ ऐं पेरनि हथ जा वरी स्पेशली नहूं, उहे सभ खां वधीक असांखे ऊर्जा, शक्ति, ताक़त ॾींदा आहिनि। छाकाणि इंसान जी जेका बि ताक़त आहे उहा अची करे इंसान जे हथनि ऐं पेरनि जे नमन में अची करे गॾु थींदी आहे या ॾंदनि में गॾु थींदी आहे। इन करे ॿिन्ही हालतुनि में ॾिसंदासीं, जेकॾहिं प्यारु हूंदो तॾहिं बि असांखे हथनि जा नंहं वञे, पेरनि जा नंहं उहे असांखे प्यारा लॻंदा।
पर जेकॾहिं गुस्सो ऐं कावड़ी तॾहिं बि असां पाण खे बढ़ाईंदासीं। इन करे कंहिंसां झगड़ो हुजे, कंहिंसां गुस्सो अचे, जंहिंमहिल गुस्सो को चोट चढ़ंदो ॾे ज़हर असांजो हथ या पेरनि ऐं पेर जे नवनि खां निकिरंदो। ऐं तपस्या, योग, शक्ति, पावर उहो बि असांजो हथनि ऐं पेरनि खां निकिरंदो। तंहिंजे करे इहे ॿई चीज़ूं अहम हूंदियूं। इन करे कॾहिं बि असां कंहिं संत कंहिं महात्मा वेंदासीं देव अवतार जे चरणनि में हथ पकड़ण जी कोशिशि कंदासीं। ऐं ॿिन्ही जो मक़सदु इहो हूंदो आहे। पेरनि जो मक़सदु आहे तूं फालो त उन रस्ते जो राही थिया, ऐं हथनि जो मक़सदु आहे कर्म करणु। जहिड़ा तूं कर्म कया तहिड़ा शल मुंहिंजे हथ खे ओड़ा ई कर्म करनि जे मां उन मंज़िल ते पहुचा, पंहिंजो पाण खे कर्मशील ऐं ओतिरो सत्कर्मी बनाए सघां। ऐं टी चीज़ हूंदी आहे असांजी अखि। असां चवंदा कि शायदि मूं ते उन मालिक जी हिकु नज़र पवे, उन नज़र सां ई निहाल करे छॾींदा आहिनि। हाणे समय जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं उन मालिक जी नज़र बंदि थिए त बचंदो छा? उन जी निहाल थियण जी नज़र करे बंदि थी न आहे। वो पंहिंजी शक्ति, पंहिंजी रहमत, पंहिंजी आसीस सदाई ॾींदो रहंदो आहे। उनजी अखियुनि में सदाई हलंदी रहंदी आहे। असल चीज़ आहे असां उन रहमत खे पायूं कहिड़ो आहे। असां उन अखियुनि में जा वठूं केतिरो था। असां उन अखियुनि में जा हासिल केतिरो करे सघूं था। जो दर्शन कयोसीं त उनखे अंदर में आंदोसीं। इन करे असां ॾिसंदासीं जॾहिं बि असां अखियुनि खे ॾिसंदासीं त पोइ अखियुनि वारा मज़दूर हिकु मंदर में वेंदासीं, जीअं वेंदासीं सीधा घड़ी खनि पीअंदासीं, असांजे हथ जुड़ंदा ऐं जीअं दर्शन कंदासीं थोरी देरि खां बाद असांजूं अखियूं पंहिंजो पाण बंदि थी वेंदियूं। असांजो कंदा कोन, दर्शन खां बाद अखियूं बंदि थी वेंदियूं ऐं बंदि थियण खां बाद अखियूं पंहिंजो पाण झुकंदियूं। इहो प्रोसेस पंहिंजो पाण थींदो आहे, असां कंदा कोन। वियासीं सभ खां पहिरीं दर्शन कयोसीं, दर्शन खां बाद अखियूं बंदि थियूं, अखियूं बंदि खां बाद शीश झुकियो ऐं वरी असां अखियूं खोलियूंसीं, वरी दर्शन कयोसीं। इन जो मक़सदु इहो हूंदो आहे असां जीअं वियासीं मालिक जी रहमत सदाई हलंदी पई। असां दर्शन कयोसीं, घड़ी खनि दर्शन सां कयोसीं चङे नमूने। असां जीअं दर्शन कयोसीं असां उन जेतिरो मूर्ति खे ॾिठोसीं उनखां कई गुना वधीक असां उन मूर्ति मान खे ॾिठोसीं जेको मूर्ति जे अंदरि वेठो आहे। असां उनजा गुण, उनजो योग, उनजी तपस्या, उनजा सत्कर्म, उनजो सिमरन, उनजो जाप, उनजो पथ, उनजो रस्तो, उनजी राह, जेके जेके चङायूं आहिनि असांजे दर्शन सां उहे सभु साम्हूं आयूं। असांजी अखियूं सभु उन रहमत खे अखियुनि सां भरिजियूं हुयूं, पंहिंजे अंदरि खे भरिजियूं हुयूं। जॾहिं असांजूं अखियूं उन रहमत सां भरियूं, असांजो अंदरि में साफ़ थियासीं त पोइ असांजो अखियूं बंदि थी वियूं। हाणे असां उन रहमत सां पंहिंजी अखियुनि खे भरियोसीं, उन रहमत असांजी अखियुनि सां भरिजी वई। जॾहिं रहमत अखियुनि में भरी त पोइ पंहिंजो शीश झुकायोसीं। शीश पंहिंजे पाण में जेको शीश झुकियो उनजो मक़सदु आहे मालिक खे अरदास आहे त मालिक रहमत कर, जेके तुंहिंजा गुण, जेके चङायूं, सत्कर्म, बहितरी, योग, तपस्या आहे जे तूं पंहिंजे पाण खे एतिरो भरियो आहे
हाणे आसीस कर ये सब गुण मुंहिंजे अंदर में बेचण मां बि तो वांगुरु बणिजी करे मालिक कई पहुचा पंहिंजो पाण जी ठाही थी पहुचाए